रामस न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं लालू रैंक का मोहम्मद कनौल चांडे जी रिपोर्ट मूजिब लालू रैंक शहर के उत्तर पासे वारे कदीमी लालू जे कब्रिस्तान में मवालिन के नशे पते दौरान माचिस जे तीली मां बाहि भड़की पई, जेका कब्रिस्तान के लगभग वडे हिस्से ताईं पखिड़जी वई। बाहि के शोलन के ॾिसी शहरवासी कब्रिस्तान पहुची बाहि के पंहिंजी मदद पाण तहत विसाइण में कामयाब थी विया। उन खां अॻु फायर ब्रिगेड टाउन कमेटी जे लॻापियल इख़्तियारनि सां राब्तो कयो वियो, पर गाॾी ख़राब हुजण सबबि न पहुची सघी। शहरनि में टाउन कमेटी वारा जे TMO खिलाफ़ ताव पखिड़जी वियो आहे। वाज़े रहे त लालू रैंक ऐं भरपासे वारे इलाइक़नि में बाहि जा वाक़िआ वधंदा विया आहिनि, जॾहिं त 1 करोड़ 40 लख रुपया बजट रखंदड़ वारा टाउन कमेटी जी फायर ब्रिगेड गाॾी गुज़िरियल 1 साल खां ख़राब बीठल आहे। हिन वक़्त ताईं गाॾी ठाराइण में टाउन कमेटी इंतज़ामिया मुकमिल तौर ते नाकाम रही आहे।